कराची में खबर शामिल कर जेल खाते वर्क्स एंड सर्विस के सूबाई वज़ीर अहसन ज़रदारी साईं जी जेल फिदाउ से मसवी मुलाकात की है। मुलाकात दौरान सूबे की जेल में जारी तरक्याती मनसूबन कैदियुनि जी फलाह बहबूद ऐं जेल सुधारनि बाबति तफ़सीली ॻाल्हियूं कयूं। आई जी जेल पारां सूबाई वज़ीर के जेल खाते जी कारकर्दगी ऐं जेलुनि जी सिक्योरिटी सूरतहाल बाबति ब्रीफिंग। मुलाकात दौरान सूबाई वज़ीर हिदायत कई त जेलुनि में नज़्म ज़ब्त ऐं कैदियुनि खे मुहैया कयल बुनियादी सहूलियतुनि ते कंहिं बि क़िस्म जो समझौतो न कयो वञे। ज़ेर अल्तवा वर्क्स सूबनि खे जल्द खां जल्द मुकमल कयो वञे, सूबाई वज़ीर जो चवणु आहे। नाज़रीन, ॿीहर ज़िक्र कंदासीं कराची खां, जिते जेल खाते ऐं वर्क्स एंड सर्विस खाते जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी सां आई जी जेल फिदाउ से मसवी मुलाकात कई आहे। मुलाकात दौरान सूबे जी जेलुनि में जारी तरक्याती मनसूबनि, कैदियुनि जी फलाह ऐं बहबूद ऐं जेल सुधारनि बाबति तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि। नाज़रीन, ज़िक्र कयूं पिया जेल खाते वर्क्स एंड सर्विस खाते सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी सां आई जी जेल फिदाउ से मसवी जी मुलाकात थी आहे। मुलाकात दौरान सूबे जी जेलुनि में जारी तरक्याती मनसूबनि, कैदियुनि जी फलाह बहबूद ऐं जेल सुधारनि बाबति तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि। इन जा वधीक तफ़सील मालूम कयूं था। ख़ालिद जलवाणी लाइन ते मौजूदु आहे। ख़ालिद, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, जेल खाते ऐं वर्क्स एंड सर्विस खाते जे सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी सां आई जी जेल फिदाउ से मसवी कैंप ऑफिस में मुलाकात कई आहे। मुलाकात दौरान सूबे जे जेलनि में जारी तरक्याती मनसूबनि, कैदियुनि जी फलाह ऐं बहबूद, जेल सुधारनि बाबति तफ़सीली ॻाल्हियूं थियूं आहिनि। आई जी जेल पारां सूबाई वज़ीर खे जेल खाते जी कारकर्दगी ऐं जेल जी सिक्योरिटी सूरतहाल ते पिणु ब्रीफिंग ॾिनी आहे। मुलाकात दौरान सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी आई जी जेल खे हिदायत कई त जेलुनि अंदरि नज़म ज़ब्त जेको कैदियुनि खे मुहैया कयल बुनियादी सहूलियतूं आहिनि, उन ते कंहिं बि क़िस्म जो समझौतो न कयो वञे। जॾहिं त सूबाई वज़ीर पारां इहे बि हिदायतूं जारी कयूं आहिनि त जेलुनि जा जेके ज़ेर इल्तिवा मनसूबा आहिनि, उन्हनि ते जल्द मुकमल कयो वञे। जी ख़ालिद, वरी महिरबानी तफ़सील आहे।